नज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। सखर मां रिपोर्ट करे रहियो आहे हफ़ीज़ लाशरी। अल्लामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी रीजनल कैंपस सखर में सेमेस्टर बहार 2024 लाइ दाख़िला शुरू थी चुकी आहे। रीजनल डायरेक्टर अल्लामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी सखर शाहिद खान पारां जारी कयल पधिराई मूजिब यूनिवर्सिटी में सेमेस्टर बहार 2024 जो दाख़िला 1 जनवरी 2026 खां शुरू कयूं वयूं आहिनि। उन सिलसिले में मैट्रिक, जनरल साइंस ऐं जनरल FA, आई कॉम जनरल ऐं ख़ुसूसी BA, BCom एसोसिएट डिग्री प्रोग्राम B.Ed, M.Ed, MA, MSc, M.Com, MBBA, SBBA, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा सर्टिफिकेट प्रोग्राम समेत केतिरनि ई तालीमी प्रोग्राम्स में दाख़िला जारी आहे। उन खां अलावा पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम्स में समर सेशन, स्प्रिंग सेशन, PhD, MPhil, इंटरनेशनल प्रोजेक्ट्स, IFRC ऐं अरबी फ़ारसी लाइब्रेरी साइंस, टूरिज़म, एग्रीकल्चर, नॉन फॉर्मल एजुकेशन इन सर्विस, टीचर्स ट्रेनिंग, टेक्निकल ऐं वोकेशनल प्रोग्राम्स पिणु शामिल आहिनि। मैट्रिक खां वठी BSMS प्रोग्राम्स लाइ दाख़िला जी आख़िरी तारीख़ 10 फरवरी 2026 जॾहिं त PhD प्रोग्राम्स लाइ आख़िरी तारीख़ 17 फरवरी 2026 मुक़ररु कई वई आहे।